उडेरो लाल विलेज में पुलिस एहलकारी संदस माइटन पारां दुकान ते हमलो करे तशद्दुद करण खिलाफ ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरो लाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली परियाह। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, उडेरो लाल लॻ ॻोठ अबू बकर मुरूजा जे रहवासियुनि यूनुस मुरूजो, अब्दुल मुरूजो, एहसान मुरूजो, अज़ीज़ मुरूजो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त पुलिस एहलकार वहाब मुरूजो, राय मुरूजो ऐं संदनि पीउ जाफ़र मुरूजो बिना जवाज़ असां ते हमलो करे तशद्दुद करे शहर में मौजूदु असांजे ॿिनि दुकाननि ते कब्ज़ो कयो आहे ऐं मोतमाद धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शिकायतुनि बावजूदि केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। एहतजाज कंदड़ IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस विझी जादरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।